प्राकीन नाज़रीन हुकूमती मुखालिफ धुर में फ़ैसिलाई 3 ॻाल्हियुनि जी अॼु खां शुरूआत। स्पीकर अयाज सादिक जी सदारत में ॿिन्ही कमेटियुनि जी पहिरियां बैठक अॼु थींदी। वज़ीर-ए-आज़म PTI सां ॻाल्हियुनि लाइ हुकूमती पार्टियुनि जी 8 रुकनी कमेटी जोड़ी आहे। हुकूमती कमेटी में नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, राना सनाउल्लाह, इरफान सिद्दीकी ऐं ॿिया शामिल। प्राकीन नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर में फ़ैसिलाई 3 ॻाल्हियुनि जी अॼु खां शुरूआत। स्पीकर अयाज सादिक जी सदारत में ॿिन्ही कमेटियुनि जी पहिरीं बैठक अॼु थींदी। वज़ीर-ए-आज़म PTI सां ॻाल्हियुनि लाइ हुकूमती पार्टियुनि जी 8 रुकनी कमेटी जोड़ी आहे। हुकूमती कमेटी में नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, राना सनाउल्लाह, इरफान सिद्दीकी ऐं ॿिया शामिल। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।